जिस्म में रत जी घटिताई खे कीअं ख़त्म कजे। सभ खां आसान तरीक़ो। जिस्म में आयरन न हुजण सबबि रत जूं शिकायतूं थींदियूं आहिनि, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो हमलो करण जो बि ख़तरो वधीक हूंदो आहे। अहिड़ी सूरतहाल में रत न हुजण सबबि सिहत में घटिताई अचण शुरू थी वेंदी आहे, जेका केतिरनि ई मसइलनि जो सबबु बणिजी सघे थी। उन सिलसिले में ग़िज़ाइयत जे माहिरनि हिक तक़रीब में रत जी निशानियुनि ऐं उन जी इलाज बाबति ॻाल्हियूं कयूं। ग़िज़ाइयत जे माहिरनि जो चवणु हो त जेकॾहिं असां पाकिस्तान जी ॻाल्हि करियूं त तक़रीबन 15% माण्हू रत जी घटिताई जो शिकार आहिनि, जॾहिं त उहो आलमी मसइलो बि बणिजी चुको आहे। ख़ासि तौर ते औरतुनि ऐं ॿारनि में रत जी घटिताई जूं शिकायतूं तमामु आम आहिनि। उन सबबि आम निशानी तव्हां जे जिस्म में आयरन जी घटिताई करे थी। उन खां सवाइ जेकॾहिं तव्हां जो वज़न वधीक हुजे त जिस्म खे वधीक आयरन जी ज़रूरत हूंदी आहे। उन मूजिबि जेकॾहिं तव्हां खे आयरन न मिले त रत जी घटिताई थी सघे थी, जॾहिं त औरतूं आम तौर ते हमल दौरान हुननि जो रत बि घटिजी वेंदो आहे। माहिरनि जो चवणो हो त जेकॾहिं मर्दनि जी ॻाल्हि करियूं त अक्सर बुज़ुर्ग माण्हू रत जी घटिताई जी शिकायत कंदा आहिनि। माहिरनि मूजिबि असांखे अहिड़ा खाधा इस्तेमाल करण घुर्जनि जिन में आयरन घणो हुजे, जहिड़ोकि गोश्त ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं दालूं ऐं सब्जियूं। उन्हनि में आयरन घणाई में मिले थो। हुन खे इस्तेमाल कंदे तव्हां पंहिंजे जिस्म में आयरन जी घटिताई खे पूरो करे सघो था।